वाइस अप्रैल खबर सिलसिलो जारी है। खबर शेयर कंदासीं खैरपुर खां। खैरपुर सीआई पुलिस जी टंडो मस्ती क़ौमी शाहराह ते कार कार्रवाई। असले सां भरियल कार हथ हिकु जवाबदार गिरफ़्तार। एसएसपी खैरपुर डॉक्टर समीला सुमरे जी सीआई सेंटर बबल में प्रेस कॉन्फ्रेंस। टंडो मस्ती क़ौमी शाहराह ते डीएसपी इमदाद सोलंकी जी अगवानी में सीआई पुलिस कार्रवाई करे 20 पिस्टोल 40 मैगज़ीनियूं 2500 गोलियूं ऐं कार हथ करे वरिती। हिकु जवाबदार खे गिरफ़्तार पिणु कयो वियो आहे। जी नज़र तव्हां सां ख़बर शेयर कंदासीं। सीआई पुलिस जी टंडो मस्ती क़ौमी शाहराह ते कार्रवाई करे असले सां भरियल कार हथ करे वरिती। हिकु जवाबदार गिरफ़्तार। एसएसपी खैरपुर डॉक्टर समीला सुमरे सीआई सेंटर बबल प्रेस कॉन्फ्रेंस टंडो मस्ती क़ौमी शाहराह ते डीएसपी इमदाद सोलंकी जी अगवानी में सीआई पुलिस कार्रवाई करे 20 पिस्टोल 40 मैगज़ीनियूं 2500 गोलियूं ऐं करोला कार समेत हिकु जवाबदार गिरफ़्तार करे वरितो आहे। जांच जारी आहे। वॉइस ऑफ प्रयालो पेज खे लाइक करणु शेयर करणु विसारींदा। वॉइस ऑफ प्रयालो यूट्यूब चैनल अवां जो पंहिंजो चैनल वॉइस ऑफ प्रयालो।